बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। असां हिन वक़्तु PS कमरदीन चांडियो जे हद में ॻोठ रसूलाबाद में मौजूदु आहियूं। हिन इलाइक़े जी जेका पुलिस आहे उन हिते जे सभई माण्हुनि जे लाइ ऋण तपाए छॾियो आहे। को बि माण्हू सलामत न आहे। हिते कई माण्हू हिननि हाफ़ फिराई बि करे छॾिया आहिनि। पते जी सूरत 50,000 माण्हुनि जे घरनि ते काऊं करणु, राति जो रस्ते ते ईअं चौकियूं क़ाइमु करे माण्हुनि खे तंग करणु। को बि शरीफ़ माण्हू, को एमरजेंसी में माण्हू अचे थो त उहो बि पैसा ॾेई वठी करे पंहिंजी जान छॾाए पोइ अॻिते वञे थो। हालांकि कमरदीन चांडियो में मेलो लॻल आहे, उते फ़हाशी जो अॾो बि हले पियो, शराबनि शबाबनि जूं महफ़िलूं बि हलनि पियूं SHO कमरदीन जे निगरानीअ में। पर माण्हू हिते जा ॾाढा तायल आहिनि। ऐं रसूलाबाद में मौजूदु आहियां। हीअ जतोई कबीले जा माण्हू, शरीफ़ तरीन कबीलो, मज़दूर, पोरियत, पर पुलिस हिते जे माण्हुनि खे ऋण तपाए थी। रोड ते जेकॾहिं को ॾोह थिए थो त सिधो मक़ामी जेके ॻोठ आहिनि उन्हनि में पुलिस काइजी थी पए। को बि हिते जो मक़ामी माण्हू चोर कोन्हे, सभु शरीफ़ ऐं इज़तदार माण्हू आहिनि। हीअ पोरियत आहे आमिर जतोई, जंहिंखे मुसलसल पुलिस तंग करे रही आहे। हुनजे घर ते चढ़ाई करे थी, चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पेमाल करे थी। हे वीचारो कंहिंजे दर ते दां जे। ऐं असां हिन सां मौजूदु आहियूं। नालो तुंहिंजो छा आहे? आमिर अली जतोई। वेझो कर। आमिर अली जतोई। तोसां छा पुलिस छो थी तोखे तंग करे? हरभरू जो माण्हुनि जे चवण ते असांखे तंग थी करे। को हिन में को NC न FIR असां ते न आहे, को दाई न आहे, कुझु बि न आहे। बिला वजह असांखे तंग थी करे, धमकियूं थी ॾे, पैसा ॾियो, 50,000 ॾियो, 20,000 ॾियो। तो ते का हिते NC वग़ैरह न आहे? NC FIR न आहे मां ते। तो ते करे को दाई बि कोन्हे वियो आहे? दाई न आहे, को बि न आहे, अॼु ताईं कोई दाई बि न आहे, मूं ते NC न आहे, FIR न आहे। माण्हुनि जे चवण ते धमकियूं था ॾियनि, असांखे पैसा ॾियो, 20,000 ॾियो, 50,000 ॾियो, न खणंदा। अच्छा, ईअं थिए थो त इलाइक़े में जेके काटपू टाइप, कंदार टाइप, कारावे टाइप जेके माण्हू आहिनि, हाणे ॿियूं त आहिनि कोन शयूं, पोइ उहे पुलिस सां गॾिजी करे ऐं उन्हनि खे जेको आहे माण्हुनि खे तंग कंदा। पुलिस तोखे रोज़ु तुंहिंजे दर ते अचे थी? रोज़ तक दर ते पिटिया खड़े केरु थो अचे? अच्छा, की हीअ पुलिस वारा आहिनि। हेड कांस्टेबल आहे हुमैर अली ज़रदारी ऐं हमीर अली ज़रदारी, असगर अली ज़रदारी, हिकिड़ो वाह बुढ़ो। हीअ जेके आहिनि हमीर, असगर, इन्हनि जे लाइ एॾी दां आहे जो औरतूं माण्हू रोअनि था। साम्हूं वीचारा इन करे घणा माण्हू नथा अचनि त हीअ उन्हनि जा हिसा हलनि, हाफ़ फिरायूं, डप। ज़रदारी साहिबान खे खपे त तव्हांखे अलाह ताक़त ॾिनी आहे त तव्हां माण्हुनि जी मदद कयो। बेपहुच माण्हुनि जे घरनि ते काऊं कयो था। अच्छा, हाणे इहे 2 ज़रदारी पुलिस कांस्टेबल आहिनि, एहलकार आहिनि, उहे तोखे तंग कंदा। हमीर ऐं जेको आहे सो असगर अली, तोखे छो था तंग कनि? माण्हुनि जे चवणनि ते बसि उन्हनि खे त भाई हीअं ख़िलाफ़ु जेका असांजी मुखालिफ़ पार्टी आहे थोरी घणी। अच्छा, उन्हनि जे अचनि था त भई हिननि खे तंग कनि था। असां सां हिन जो ही कोर्ट बि वञण लाइ तयारु आहिनि। आख़िर माण्हू बेज़ार थींदो, कोर्ट वेंदा, एहतिजाज कंदा, रोडनि ते ईंदा। हिननि त चयो आहे असां पाण खे बाहियूं बि ॾींदासीं सुभाणे। त इहे केस सुभाणे हिन पुलिस एहलकारनि जे गिचे में पवंदा। हिते जो ज़मीनदार आहे, पाण वकील आहे, मोज़ुज़ माण्हू आहे, दिलबर साहिबु, दिलबर कलोड़ो साहिबु, हे पाण वकील आहे, ही हिन जा हारी आहिनि। साईं, तव्हां बि हिते मौजूदु हो, कल्ह राति पुलिस आई? बिल्कुलु सर, दिलबर अली कलोड़ो मुंहिंजो नालो आहे। मां वकील आहियां, मोरो सिविल कोर्ट में मुंहिंजी प्रैक्टिस आहे। हिते अक्सर औकात मां ईंदड़ आहियां। मुंहिंजा ई दोस्त बि आहिनि, पाड़ेसरी बि आहिनि, ऐं मुंहिंजा हारी आहिनि। बा फज़ीलत, बा इज़त, बा किरदार माण्हू पंहिंजो अख़लाक सां, इज़त सां पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। हिते हमीर ज़रदारीअ नाले हिकिड़ो हेड कांस्टेबल आहे, बिल्कुलु हिकिड़ो छुड़वा क़िस्म जो, ईअं सम्झो त हिकिड़ो छुटल बम, जेको कंहिं बि ग़रीब ते केॾी महिल बि कंहिं मसइले में आहे न आहे त काइजी थो पवे। उन सां गॾु असगर अली ज़रदारी, इहो कांस्टेबल आहे। टियों हिननि सां आहे अब्दुल वहाब बुरड़ो। हिननि टिनि बेशक साईं रिपोर्टर जे चवण मुताबिक़ ऋण ॿारे छॾियो आहे। हीअ माण्हू कंहिं सां बि रिआयत नथा कनि। को माण्हू कॾहिं कंप्लेंट थींदी आहे, जेकॾहिं NC में का ते NC थिए थी त हिननि खे परमिशन वठणी आहे मैजिस्ट्रेट खां, पोइ वञी का कार्रवाई करणी आहे। हू बिना NC जे केरु NC बि कोन कटराए हलिया अचनि, राह गुनाह पुछा। वरी ग़रीबनि खे तंग कनि त असांखे 50,000 ॾियो, असांखे 40,000 ॾियो। हाणे ही ग़रीब, तव्हां सोचो, हिकिड़ो मिसकीन जेको मुंहिंजो आध्यारो माल चारे, मुंहिंजी ज़मीनदारीअ में, मुंहिंजे हारपे में वीचारो हारपे जी रोज़ी करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे, कंहिं शइ में मुलवस न आहे। हिते कमरदीन जे रोड ते को बि क्राइम थिए थो, का बि अहिड़ी हिकिड़ी एबनॉर्मल एक्टिविटी थिए थी त ही माण्हू पहुची था वञनि, राह गुनाह हुन जे चवण ते, हिन जे घर ते, हिन जे वालिद साहब खे ब्लैकमेल करणु, हिन जे चाचनि खे ब्लैकमेल करणु। फर्दनि में असांजा ही दोस्त आहिनि, हिन जो वालिद साहब वीचारो परेशानीअ में कराचीअ मां आयो आहे, सिर्फ़ु इन करे त मुंहिंजे बच्चनि ते ही कहिड़ीअ जी आग ऐं बाहि टुटी आहे। असां इन जी हायर अथॉरिटीज़ खे दांह था ॾियूं।
ऐं ख़ुदारा इंसाफ़ कयो वञे, ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे। ऐं असीं कोर्ट बि वेंदासीं। हिन पंहिंजी मीडिया जी सेल थ्रू असीं हायर अथॉरिटीज़ खे इंटीमेट था कयूं त ख़ुदारा हिन ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजे हारनि तां ज़ुल्म ख़तमु कयो वञे। हीअ हालत आहे हिते काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि हीअ राति जो नशा बशा कनि था, अलाए छा छा कनि था, हिननि जे लाइ वॾियूं स्टोरियूं आहिनि। साईं तव्हांखे बि तंग कनि था मुसलसल, तव्हां जेको नंढड़े खे या ॿुधो इहा बि ख़बर त छा आख़िर छो थी ईअं करे तव्हां सां पुलिस? साईं इहा असांजी पुलिस जो किरदारु वॾो अहम किरदारु आहे। त जॾहिं को फ़सुलु असांजो लहे थो, ग़रीब माण्हू पूरो करे फ़सुलु लहण वारो टाइम थो अचे त हू माकड़ वांगुरु असांखे चिंबड़ियो था वञनि त इहो असां खाऊं। उन करे जॾहिं बि फ़सुलु लहे थो तूं अचानक असां वटि पहुची वञे त कान का हथ जी ॻाल्हि ठाहियो करे। इहे साॻई पुलिस वारा हमेर ऐं असगर अगरि हुननि वटि को बि जवाज़ आहे असां सां ॻाल्हाइनि, असांखे चवनि, असांखे FIR ॾेखारे हुननि खे माण्हू ॾियूं था बग़ैर कंहिं FIR जे, बग़ैर कंहिं ॻाल्हि जे। उहे असांखे हरू भरू ब्लैकमेल करे फ़सुलु मां चवनि था त असांखे अन जूं बोरियूं ॾियो वग़ैरह वग़ैरह। मक़सदु 10,000 मूंखां अॻु में वरिता अथनि। बेवाजिबी नंढड़ो शहर वियो आहे भाॼी वठणु, चए तुंहिंजे पुट वटि नशो आहे, हू नशो न ॻाल्हि न माण्हुनि जी उमिरि ॾिसो नशो कोन थो करे। अच्छा, हाणे इहा बि शयूं अचनि थियूं त जंहिं महिल फ़सुलु लहे थो त हीअ जेके तीतर ऐं बटेर आहिनि पुलिस एहलकार इहे तयारु थी वञनि था, माण्हुनि जा फ़सुल भेलनि था, उन्हनि जो नुक़सानु कनि था। एॾी वॾी ज़्यादती SSP साहिबु DIG साहिबु ख़ुदारा कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ईअं माण्हुनि खे जानवरनि वांगुरु मारियो था। तव्हां सां बि साईं मसइलो आहे मुसलसल? हा साईं, मां हिकिड़ो मज़दूर माण्हू आहियां, कराची रहंदो आहियां। राज़ा आहियो, मज़दूरी कंदा आहियो? कल्ह मूंखे टेलीफोन आई 3 ॾींहं त भई तव्हांजे दर ते पुलिस आई आहे, तव्हांजे दर ते पुलिस आई आहे। अॼु में 3 चकर इहे ई सिपाही हमीर असगर बुढ़ो साहिबु तमामु असांखे तंग कयो आहे, बिना FIR बिना NC जे तंग कनि था, मुसलसिल तंग था कनि। तव्हां कोर्ट वेंदो या आला अख़्तियारनि खां घुर कयो था? आला अख़्तियार खां घुर बि कयूं था, उन खां पोइ कोर्ट बि कंदासीं त हिननि मां असांजी जान छॾाई वञे। इहो तर हिननि तपाए छॾियो आहे। माण्हू साम्हूं हिननि त हिमत कई आहे, जुरत कई आहे जो ही साम्हूं आया आहिनि ऐं कोर्ट बि वञनि पिया। ऐं पर पोइ बि जेको आहे सो आऊं DIG साहिब खे SSP साहिब खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हिन जो नोटिस वठो। वारदात वारी ॻाल्हि ऐं ॿी त हिते जेका वारदात थी कल्ह, अचो सर मुख़्तसर कजो छो जो बिल्कुलु वारदात थी हिते का? बिल्कुलु वारदात थी। 3 ॾींहं राति जो 2 बजे धारे जो टाइम हो। असां हिते ई हिननि जी बैठक ते ई सभु मुंहिंजा हारी नारी मूंसां गॾु वेठा, असां राग पे ॻायो, कचहरी पे कई। अचानक सां लुड़ थियो। असां महसूसु कयो त शायदि के दुश्मननि या के ॿिया नमूने जा माण्हुनि जेके हिन सां वेहणा आया आहिनि, छो जो ग़रीबनि जा हिते दुश्मन बि हिकिड़ा आहिनि, अलफ़ या बेज़ात वारा। असां वियासीं, हुननि खां पुछा कयो बा छा मसइलो आहे हिते रोड ते रक्शो या गाॾी बीठी आहे? हुननि चयो वेन का वई पे ॻाइणनि जी ई या का मेले तां आया पे, कुझु ॿिया माण्हू उन में इन्वॉल्व, उन्हनि माण्हुनि हिननि सां फुर कई ऐं मसइलो कयो। उन में बि ही वीचारा मुंहिंजे अॻियां मौजूदु हुया। को बि हिननि जो हिकिड़ो माण्हू बि का अहिड़ी गैर संजीदा एक्टिविटी करणु उते कोन वियो। पोइ बि तंहिं में ही माण्हू हमीर ज़रदारी, असगर ज़रदारी ऐं अब्दुल वहाब बुरड़ो, पोइ हुनजी शायदि अब्दुल वहाब जी हिते ड्यूटी आहे नाहे, त बि हिननि सां गॾिजी इन गुंडागर्दी में मुलवस आहे। पहिरीं ॻाल्हि त कानून जो को बि फ़र्ज़ जी अदायगी कोन था कनि, सिर्फ़ु ब्लैकमेल, पैसनि जी घुर, भुताखोरी। अच्छा, पोइ हिननि जी थी हुननि सम्झो त हिननि कई आहे? बिल्कुलु। ऐं पोइ चढ़ाई करण? हा, चढ़ाई राह गुनाह घरनि ते। मेलो हले थो पियो कमरदीन चांडीअ में, रमज़ान जो महीनो आहे, उते दुनिया जहान जो नशो हले पियो। SHO साहिब जी निगरानी में नाच ऐं डांसूं हलनि पियूं। अली नवाज़ मल्हा साहिबु आहे, उहो हिते जो बादशाह आहे। सो असां SSP साहिब खे इहा गुज़ारिश था कयूं त बिराए महिरबानी नोटिस वठो हिन सूरत हाल जो, ऐं ही पुलिस जे किरदार ते, पुलिस जे जेको मोराल आहे उहो ख़राबु थिए थो पियो, उनखे रोकियो वञे। महिरबानी।